गर्दन जो दरिया। वो सुल्तान मां रेस के छा ही चवां वनी रेस के चओ त असां फैसले ते नहीं दासी केड़ी रेस असां चंगाई कई आ जो असां उनजे सॾ ते वञूं वही त वनी चओ रेस के हाणे असां पंहिंजे हथियारनि खे तेल हणी छॾियो आहे पंहिंजे लाइ जेतिरो बि पहिरो वधाए न वञी वधाए असां कंहिं बि वक़्तु हुनजा महिमान थींदासीं। हाणे असां ॿिनी धुरनि मां हिन ॻोठ में हिकु धुर रहंदी ॿिनी जो गॾु रहण महाल आहे। वही त ॿुधो ई न त मुंहिंजे भाइरनि छा चयो वनी रेस के चओ। ठीक है सुल्तान मां हाणे न पुजांस। अदा मां त चवां थो त असां रेस जे पोयां चइनी तरफ़नि खां अहिड़ी त बाहि बाहि जो रेस असांखे पाण ई गोराम ॾेई छॾे ऐं गोराम जे एवज़ पंहिंजी जान आज़ाद कराए। करणो त ईअं ई पवंदो मनार रेस असांजी पुठी पोयां वार करे असांजे काज में कांधाणो कयो आहे जेके माण्हू असांजे मथां खिलाया अथई उनजो हिसाब हाणे रेस खे ॾियणो ई पवंदो। माई वसाई तुंहिंजे घर में गे बात सफ़ा वाहिरो करे वेही वई आहे। मुर्शिद साईं चए पियो त इहा माई कॾहिं बि सुख जो साह कोन खणंदी जेसि ताईं पढ़ाई करे इन गे बात खे त भॼाए नथो कढिजे। वसाई मुर्शिद साईं चए पियो इहा माई सुकून जे लाइ सिकी मरंदी घर में हूंदी पर बेसुकूनी हूंदी असली दिल में पिया विसविसा पवंदसि। मां सदको वञा मुर्शिद साईं त सदको वञा मुर्शिद साईं जी ॻाल्हियूं 16 आना सच आहिनि। छा ॿुधायां तोखे माई सियाणी राति जो जॾहिं मां निंड थी कयां न अखियूं थी गुटियां त ॼण मुंहिंजो केरु गलो तो दबाए केरु मूंखे गुटा तो ॾे। खुदा कंदो हिन घर जा सभु जिन चिंबड़ी वेंदई। छोरी ये जिन मूंखे बचाई तो आहिनि। वसाई सच पुछी न त ये चारी दुआ तोखे असली जीअणी कोन ॾींदी। सियाणी ही चाहे थी त मां अॼु मरां त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। माई सियाणी असांजे घर में झेड़ो विझण लाइ छा लाइ थी अची तोखे भला ॿियो को कम न आहे छा? छोकर मां ईअं न आईंदी जॾहिं वसाई मूंखे न्यापो कंदी आहे न पोइ ईंदी आहियां हिते। हिनखे मां घुरायां थी त तुंहिंजे मथां कहिड़ो ॿार आहे मुंहिंजो घर आहे ही मुंहिंजी मर्ज़ी आहे मां कंहिंखे बि घुरायां कंहिंखे न घुरायां तूं केरु थींदी आहे वॾी मूंखे चवण वारी। चाची जंहिंखे वणी हुनखे घुरा ही तोखे बताल थी करे। आई छोरी दुआ मां वसाई खे बताल पई कयां ऐं हाणे वरी हिन जे मथां गैबात जो सायो विहारियो अथई। हां हुन वेचारी त सुकून ई बर्बाद थी वियो आहे। माई तूं हिनखे छॾ प्लीज बाहि तूं मुर्शिद साईं खे चओ त अची मुंहिंजे घर में पढ़ाई कर। आई हाँ हाँ वसाई मां मुर्शिद साईं खे सुभाणे वठी थी अचां अची तुंहिंजे घर में पढ़ाई करे जेका बि जिन भूत हूंदा न सभिनी ते पढ़ाई करे सभिनी खे मुंडरे छॾींदो। तोखे त ख़बर आहे न मां हसियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी न मई न मुंडण जी का ज़रूरत न आहे। साईं जॾहिं अॻु पढ़ाई कई हुई न त तावीज़नि जा असर ख़तम थी विया हुआ हाणे बि जॾहिं अची घर पढ़ाई कंदो त न ग़ैबात जा बि असर ख़तम थी वेंदा। त अहिड़ी पढ़ाई करे असांजे घर में जेका बि ग़ैबात आहे सभु हितां भॼी वञे या वरी सड़ी रख थी वञे असांजे घर में हुनजो नालो निशानी न रहे। हाँ चइबो त हाणे सुल्तान साहब धमकी मोकिली आहे ये। हा बाबला साईं एॾो मथो ख़राब थी वियो आहे सुल्तान जो चप्पल सां मथो थो टकराए। हुकुम कयो बाबा साईं ॾियूं न ॾारो कमदार फोटो हणंदो आहे सोटो वो धक्को लॻे था न पर हिन खे धक्को ज़रूर लॻंदो। जे तव्हां सां मथो टकराईंदो न त पंहिंजो ई मथो फाड़ाईंदो। गोॾनि भर झुकाइणो आहे हुनखे सिकंदर। जेसी न सुल्तान खे सटको न ॾींदासीं न बाबा साईं तेसी सुधरंदो न। ओटे जो अञा सोटो हलियो ई न आहे सिकंदर जेनी बाबा साईं इजाज़त ॾिनी न हुन ॾींहुं ही सोटो अहिड़ो लॻंदो जो मगज़ ॿ टुकर ॾिसंदे। ओटाणे ने सुल्तान जो बंदोबस्त भी करणो पवंदो। यो चंडो मुझे सब्र जो नाजायज फायदो भी वठे। घणो सब्र कया मूं तमाम घणो सब्र कया मूं कोटा हाणे वधीक सब्र कयमि न सुल्तान जा हथ मुझे गिरेबान में हूंदा
इन करे हाणे मूंखे सुल्तान जो बिलो करणो ई पवंदो। तो हद खां वधीक उथी वियो हाणे। हाणे उन जो दिमाग़ एतिरो ख़राब थी वियो आहे जो अकबर खान लाइ धमकियूं में मोकिले। मस्त उठ जा गोॾा कुटे उनखे पेरनि में झुकाइणो आहे, न त इहो मस्त उठ राजन खे लताड़े छॾींदो, चिपाटे छॾींदो। कीअं ॻाल्हि शुरू कयां, किथां शुरू कयां? न अॼु हिन सां इहा ॻाल्हि नाहे करणी, न त निभाॻो हरू भरू नाराज़ थी हलियो। कुझु ॾींहं हिनखे पाण सां गॾायोसि, जॾहिं हे फ्री थी वेंदो मूंसां, पोइ हिन सां ॻाल्हि कयां। हा ईअं सही आहे। छा थो सोची जड़ा खान? ख़ुदा वजह खान इहो सोचां पियो त हाणे कंहिंजो ढींगो ढेरी कयां। मुड़ यार मुड़, लोड़ल परावन खे ॿाहिरि ईंदे न त पंहिंजा बि सड़ी वञे। ख़ुदा वजह जाड़े खान जा कख साइण वारा अञा ॼावा ई कोन्हनि। जाड़े खान गड़नि जा कख साड़े छॾिया। जेकॾहिं तूं ॿ टे ॾींहं मूंसां गॾु घुमंदे न ख़ुदा वजह खान, त तोखे ख़बर पवंदी त जाड़ो खान हो भाॻो आहे जेको पंहिंजे शिकार खे चॿाइण खां पहिरीं ॾेई वेंदो आहे। सुल्तान सिर्फ तोसां ऐं सारंग सां नाहे कई, पर हुन असां सां बि वॾी जुठ कई आहे। ऐं इन पलांद में हिन सुल्तान खे लेटाइणो आहे। पोइ हिन वच में ॾींहं लॻनि या साल, जॾहिं बि मौक़ो ॾिनई न त ठोकींदोमांसि कुख वारी बंदूक। सुल्तान खे लेटाइण कंहिं अकेले जो कमु नाहे। जॾहिं असां सभु गॾिबासीं न, पोइ कंहिं मक़सद ते पहुचंदासीं। असां थोरी बि लापरवाही कई न त इहो चाबलू रिछ कॾहिं बि असांखे वठ न ॾींदो। असां त हर वक़्तु तयारु आहियूं। जॾहिं हक़ लॻंदव त पहुची वेंदासीं। असांजी दिलि खे तॾहिं सुकून मिलंदो जॾहिं सुल्तान खे लटाईंदासीं। सरोवर, ये सुल्तान वारा सिर्फ तव्हां सां न आहिनि विड़िया, पर पुलिस खे पैसा घराए मासा छेड़ लाइ मुंहिंजे मथां बि नाहक ज़ुल्म करायो अथऊं। ऐं मुंहिंजे कुराड़े पीउ जी बेइज़ती कई अथऊं। हिन करे हिन दिलि में जेका सुल्तान वारनि जे खिलाफ़ बाहि आहे, उनजो तूं अंदाज़ो बि नथो लॻाए सघीं। ऐं हाणे इहा बाहि सुल्तान वारनि जे रत सां विसांभी, रत सां। पुटा, सावण खे तूं इन क़ाबिल बणाए जो सुल्तान ते केस चई सघे। बस पुटा बस। सावण, बस सूबेदार खे फोन थो कयां भई तूं वञी गुड्डू, सावण ऐं सुल्तान ते केस दाख़िल कराए। ऐं ॿुध, मुख्य जवाबदार में सुल्तान जो नालो ॾिजांइ। जेसिताईं हिन सुल्तान खे थाणे ते उबतो टंगराए उनजी खल पुठीअ तां नथो लारायां, तेसिताईं मूंखे सब्र ई कोन ईंदो। तूं हींअर जो हींअर वञ सावण, सूबेदार जब्बार सां मिल ऐं वञी केस दाख़िल करा। रईस, तव्हां सूबेदार खे फोन कयो, मां हींअर ई वञासि। तूं निकर त मां हुनखे फोन कयां। वञ। चंद चोॾीअ जो मुंहिंजो यार प्यारो मिलिया नेण सुणे यार सां करार थी रहिया।
bad, stay mad, chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back, I'll be swinging hard till the hits coming on. छो नादा खे चई इन जे रिश्ते जी घुर कई पहिरियां उन जे भाइरनि सां असांखे संगत रखणी पवंदी। अदा ये निभागा ॾिसी कोन थो हिन वक़्त ताईं वतन था गाह कंदा से वांदा किथां हूंदा? ये शाम जो भर वारे होटल ते ज़रूर वेंदा। पोइ त अॼु शाम उन होटल ते चकर हाणो ई पवंदो। जेकॾहिं असांखे हिकु चकर मिली आहे न, हिकु दफ़ो चाहे असां पीआरींदासीं, हिकु दफ़ो हो पीआरींदा, संगत थी वेंदी। हा दा पोइ त मां हिननि खे कादन वारे होटल ते चाहे पीआरी ई पीआरियां। साहब छा था कयो? मां तव्हांजे इंतज़ार में वेठो आहियां। सावण खान छेड़ो त कोन थो लॻे, पर रेस अकबर खान फोन कई आहे, हाणे को कदम त खणो पवंदो न। साहब हू मूंसां विड़िया मुंहिंजे घर में किरी बग़ैर ॾोह जे पंहिंजी उताक में बंदि कयो अथऊं। सॼे ॻोठ जे साम्हूं घिटीअ में बि मुंहिंजी तज़लील कई अथऊं। तव्हां था चओ त छेड़ो न थियो आहे? जेकॾहिं झेड़ो थियो आहे न त सुल्तान खे बख़्श न कंदासीं सावण। अॼु जो अॼु सुल्तान खे गिरफ़्तार करे लाकअप कंदासीं। जवाहर साहब थियण बि ईअं थो अचे, जेसिताईं हिन ज़ालमनि खे कानून सबक़ न सेखारींदो न त ही कोन सुधरंदा। ईअं ई थींदो सावण। हाणे तुंहिंजो शिकार करणो पवंदो सुल्तान। तो घणो ई असांजे मथां ज़ुल्म कयो आहे, उन्हनि ज़ुल्मनि जो हिसाब तोखां सभु वठंदासीं। जॾहिं सुल्तान खां हिसाब किताब वठण जी ताक़त रखी उन ॾींहुं हलियो अचां तोखे केर बि न रोकींदो। तुंहिंजो इहो गुरूर ई तोखे माराईंदो सुल्तान। असां लख हीणा सही पर एतिरा कमज़ोर बि न आहियूं थिया जो पाण मथां थियल ज़ुल्मनि जो हिसाब बि न वठी सघूं। तोखां अहिड़ो प्लान कंदासीं जो ॾिसण वारनि जा लिंग कांडारजी वेंदा। सुल्तान तूं अॼु खां पोइ पंहिंजे लाइ पहिरों वधाए छॾ ऐं जेकॾहिं घरां निकिरी त पूरे पैरे सां निकिरजां। किथे ईअं न थिए त तुंहिंजी रत कुत्ता बि न चटनि। हिकु ॻाल्हि तूं बि यादि रखजां वरियाम त मुंहिंजे साम्हूं न अचिजां। ईअं न थिए त मूंखे पूरे करण खां पहिरियां ई मां तोखे ख़तमु करे छॾियां। उहो हाणे वक़्तु ॿुधाईंदो त केरु कंहिंजो थो कमु तमामु करे। मासी चाहतो जे तूं असांजी एॾी ख़िदमत कंदी रहंदी न वीचारे जूं सभु ख़बरूं तोखे थी ॿुधाईंदासीं। हाणे मूंखे ॿुधायो लीमक बि मुंहिंजो पेट में पइजी वियो अथव। मूंखे सची सची ॿुधायो त हाणे तव्हां जाड़े जा न्यापा खणी वेंदा आहियो या न? हा चाची चाहतो खणी वेंदा आहियूं। न न असां न्यापा कोन खणी वेंदा आहियूं, हाणे तुंहिंजो न्यापो खणी वेंदासीं। त ॿुधा त केॾे खणी वञूं? कंहिंखे वरी कंहिंखे चाची जातो जे लाइ ऐं चाचे सावण लाइ। वात बंदि रख, मां चवई थी वात बंदि रख पंहिंजो। न्यापो नथा खणी वञूं तॾहिं बि मोचड़ा था हणूं, जेकॾहिं खणी था वञूं तॾहिं बि मोचड़ा था हणूं। अरे कंहिं चयो आहे त घर में वेही ॻाल्हि पोइ हिते मूं वांगुरु हटी नथो पी? तोखे थोरी मारींदमि, तूं त वॾो होशियार माण्हू आहीं, तोखे छो मारींदो? इन भागो मोचड़ा तो कर इनके पादर हणंदुसि। सच में मां वॾो होशियार आहियां? न न तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे, तुंहिंजी जेतिरी बि तारीफ़ कयां न घटि आहे। सॼी दुनिया में तुंहिंजी हाक आहे। हाणे मूंखे तूं सची सची ॿुधाए केॾे न्यापो खणी वेंदो आहे? ॿियो केॾे न, सिर्फ़ु नज़ीरा ॾे। हा नज़ीरा ॾे। हाणे हे कर मुंहिंजो न्यापो तूं नज़ीरा ॾे खणी वञ। हा ॿुधाए छो न, ॿुधा भला कहिड़ो न्यापो खणी वञूं? नज़ीरा खे ईअं चइजां त ॿुध मुंहिंजो नालो न खणजां त मूं मोकिलियो आहे, चइजां मूंखे जाड़े मोकिलियो आहे। इहो उबतो कमु असां न आहियूं कंदा। हा उबता कमु न कंदो आहे। कंदा आहियूं तूं हिनखे छॾ, हर मरी पवंदो। कहिड़ो न्यापो खणी वञूं नज़ीरा ॾे? पोइ ॿुधो समझी वए न ॻाल्हि खे? हा मां वॾो होशियार आहियां, तूं कुझु कोन कर। जल्दी वञो, हाणे वञी न्यापो ॾेई अचीसि, पोइ मोटी अचिजां, पोइ तोखे 200 ॾींदी सही। मासी जो वियुसि हे जो आयुसि। वॾा वॾा अधे गुलू जे लाइ असां संग ताड़ियो आहे ऐं छोकिरी बि अदा गुलू खे पसंदि आहे। जेकॾहिं तव्हां हा कयो अदा गुलू जो
दराबा थी बोलो कंहिंजी छोकिरी आहे अदा हिन ॻोठ जी न आहे पोइ असांखे 12 संग मिलंदो अदा अञा 12 संग मिली वेंदो ॻोठ वारा असांखे संग किथे ॾींदा छोकिरी केरु आहे किथे वेठा आहिनि कंहिंजी धी आहे अदा छोकिरी गुलण खान जे ॻोठ जी आहे बाक़ी कंहिंजी धी आहे इहा तव्हांखे 2 ॾींहंनि में जांच करे ॾींदुसि मतां छोकिरी जो किथे ॿी जाते रिश्तो थियल हुजे अदा वॾा असां इहा जांच कंदासीं जेकॾहिं छोकिरी जो रिश्तो थियल आहे त पोइ बसि बाक़ी जेकॾहिं न आहे थियल न अदा जे करे तव्हांखे हलणो पवंदो तव्हां सिर्फ़ु जांच करे अचो जेकॾहिं रिश्तो ॿी जाते न आहे थियल न त इहो रिश्तो गुलू खे वठी ॾींदासीं जेकॾहिं छोकिरी जो रिश्तो ॿी जाते थियल आहे पोती पयल आहे पोइ त मजबूरी आहे रिश्तो त कोन मिलंदो न अदा ख़ुदा कंदो रिश्तो कोन थियल इहा मूंखे मिलंदी पर तव्हां थोरी कोशिशि कजो न अड़े गुलू थोरी छो मां तुंहिंजे लाइ पूरी कोशिशि कंदुसि कीअं दा गोराम जे अगवा जी एफआर हिन जे मथां अकबर जे मथां जेका दाख़िल थियल खपे करन सुल्तान वारनि वरी बराम जे मथां केस दाख़िल करे वॾी ग़लती कई आहे चाचा नवाब हाणे भला असां रेस अकबर मथां केस दाख़िल कयो हाणे पुलिस वारी पंहिंजे हथरातू बि केस ठाहींदी त जेको आहे तव्हां मना खे अगवा करायो आहे तव्हां लिकायो आहे वरी पुलिस चवंदी कॾहिं तव्हां कंहिंजे मथां केस दाख़िल था करायो कॾहिं कंहिंजे मथां केस था दाख़िल करायो पुलिस सभु का आहे जा वैल आहे हिनखे छॾाइण लाइ असांखे कुझु न कुझु करणो पवंदो चाचा नवाब जेकॾहिं असां ईअं ई ओताक ते बीठा हूंदासीं न त गोराम कॾहिं बि वापसी न ईंदो लाउदी इहा तूं सोराना पक सम्झ त गोराम खे अगवा अकबर खान करायो इहा ख़बर पए त अकबर खान जो वास्तो कंहिंसां आहे त उनखे चई ऐं हुन मथां ज़ोर रखरायो राजन केस में हथ विझंदासूं त पुलिस अकबर खे कान थी ॿधियो सघे ऐं रंदो केस ई लुड़ी वेंदो पंहिंजो न त पोइ हमरा गॾु करे पाणे हमिलो करायूं अकबर खान जे मथां चाचा नवाब को बि अहिड़ो माण्हू कोन थो सुझे जेको अकबर खान खे मञाए चाचा नवाब तव्हां हिकु जगह रईस सां मिली ॾिसो थी सघे थो तव्हांजो चयो मञे अकबर खान सां मिलण फज़ूल आहे ऐं हुन में उहा थूम ई कान कंहिंखे सुञाणण वारी त अखि ई कान अथसि उन सां मिली कयूं छा उन मां कुझु बि कोन वरंदो हाणे असांखे को ॿियो रस्तो वठणो पवंदो दिल चवंदी आ दिल पर भर में यारो जे ॿियो हुजे न हुजे पर भर में यारो जे हीअ दुनिया दर्द